बैक नाज़रीन ब्रेक का पोइ हाणे ज़िक्र कंदासीं लाड़काणो में पेश आयल वाक़े जो जंहिंजो गवर्नर सिंध पारां नोटिस पे वरितो वियो आहे। उन DIG खां इन हवाले सां रिपोर्ट बि तलब करे वरिती आहे। लाड़काणो पुलिस जे मुबैना तशद्दुद में नींगर कामरान अबड़ो नाज़रीन लाड़काणो मां ख़बर असां शेयर कयूं पिया। नींगर जेको आहे फोत थी वियो हो। गवर्नर सिंध इमरान इस्माइल इन वाक़े जो नोटिस वठंदे DIG लाड़काणो खां रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। गवर्नर सिंध जो चवणु आहे त पुलिस जे कानून खां उबतड़ क़दमनि सबबि शहरनि में ताव पखिड़िजी रहियो आहे। SHO तरफ़ां 40,000 रुपया रिश्वत वठण वारो इहो अमल जेको आहे अफ़सोसनाक आहे। वाक़े ॾींहुं शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। नींगर जो वालिद आहे गुलाब अबड़ो जेके हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि। गुलाब अबड़ो अपडेट कजो ही वाक़ियो जेको आहे कीअं पेश आयो, इब्तिदाई तौर ते पुलिस पारां छा ॿुधायो पियो ऐं छाजे करे अव्हांजे नींगर खे पुलिस गिरफ़्तार कयो हो? अच्छा, अव्हांजो भाणे जो आहे इहो नींगर? असांजो भाणजा नाब जो पुटु आहे। वाक़ियो इहो आहे त हिकिड़ी चोरी थी वई असांजे ॻोठ मां कुरशेद पीरज़ादे जी। हेलो जी, चोरी थी वई कुरशेद पीरज़ादे। उन में हुनखे कुरशेद पीरज़ादे तशद कराए मारायो। हिकिड़ो जेल हले वियो। ॿियो वरी इहो छोकिरो एफ़जी खणी आया जंहिंमें हे बेगुनाह हुयो। हिन खां पैसा वरितनि 40,000 रुपया। 12 ताईं राति हुयो हिते। राति जो 40,000 वठी असांखे छॾायोसीं हुते, जंहिंमें छोकिरो घरु आयो त ॻाल्हाइणु छॾे वियो। पोइ असां इस्पताल दाख़िल कयोसीं हिन में एमरजेंसीअ में लाड़काणे। उन्हनि चांडकारे शिफ्ट कयो। चांडकारनि जा वञो त कराची खणी वञो जा गबट खणी वञो। हेलो जी गुलाब, अव्हां ॿुधायो पिया त नींगर जेको आहे अव्हांजो भाइटियो आहे। वाक़ियो कॾहिं पेश आयो हो? नींगर खे पुलिस एफ़जे में गिरफ़्तार कयो? कहिड़े जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस पारां इहा कार्रवाई कई वई हुई? साईं कार्रवाई आस बनायो चवनि था उहो ॾोहिया जो हीअं कूड़ो हिकिड़ो ड्रामो जीअं थींदो आहे वॾेर को। जी ॿुधी वा? जी हा, वॾे के सियासत लेवल ते ड्रामो करे असांखे माना सियासत असां माण्हू ॿिए जा किरला माण्हू जो पोइ असांखे छोकिरे खे ॿधी आहे। हुनखे एफ़जीअ खे नंढड़ो 13 सालनि जो 13 सालनि वारे खे पोइ हुते ॿियनि खे मारियुनि त हिनजो ॾिठो हुननि खे त हिनजी दिलि टुटी पई। पोइ हुते असां इस्पताल विधो, जंहिंमें इस्पताल खां पोइ असांखे ले दवा चवनि त बाबा तव्हां वञो खणी गंबट जा किराची। असां ग़रीबनि एतिरी वसियत न हुई जंहिंमें असां न पहुची सघियासीं। ठीकु आहे। ऐं कामरान खे केतिरी देरि ताईं पुलिस वारनि पंहिंजी तहवील में रखियो? शाम जो राति जो 12 ताईं। सुबुह खां वठी शाम ताईं पाण वटि रखियो ऐं राति जो अव्हांजे हवाले खयूं? हा, राति जो असांखे पैसा वरितनि 40,000 रुपया। 40,000 रुपया ॾेई पोइ असां छोकिरो छॾियासीं। 50,000 असां त हुननि खरो पिया घुरनि था पिया। इहे 40,000 अव्हां खां कंहिं वरिता हुया गुलाब? सूबेदार साहिब पाण वरिता साईं। सूबेदार जो नालो छा आहे हुनजो? जखड़ नालो अथसि। जी नालो राति जो जखड़ आहे। पोइ नालो जी ख़बर न आहे। ठीकु आहे। इब्तिदाई तौर ते नींगर कामरान खे जॾहिं अव्हां इस्पताल मुंतक़िल कयो त डॉक्टर्स जो छा चवणो हुन वक़्तु? हीउ बीमार आहे, ॻाल्हाए ॿोलाए कोन थो, ख़बर न आहे। को ड्रिज आयो अथसि, को ड्रप आयो अथसि। ॿुधी वा? जी, इहो ड्रप में आयो। पोइ डॉक्टर असांखे पुछो, असां ॿुधायोसीं हक़ीक़त थी। हा, पोइ हिनखे भउ थी वियो आहे। ड्रप में वीचारो ईअं थी वियो आहे। अच्छा, हाणे जॾहिं नींगर फोत थी वियो आहे, इन मामले जो नोटिस बि वरितो आहे गवर्नर, त उन खां पोइ पुलिस ख़िलाफ़ का कार्रवाई थिए पई या अव्हां केस वग़ैरह दाख़िल करायो आहे इन मामले जो? असां केस दाख़िल पुलिस नथी करे। पुलिस पाण असां वटि आई, हाणे हाल अहवाल वठी हाणे मोटी वई। पुलिस कहिड़ो हाल अहवाल वरितो हिन वक़्तु तव्हां खां? पुलिस असां वटि हाणे आई, उज़ुर खाई करण आई त बाबा हथ ड्रिगा करे पोइ असां चयो बाबा हीअ तव्हां असांजे ख़िलाफ़ हलाई आहे, हीअं कई आहे। असां हुनखे चयोसीं बाबा ॻाल्हि आहे त तो वटि जो छोकिरो वठी बुलाए न पियो, जंहिंमें असांजो छोकिरो इस्पताल खां गुज़ारे वियो। इहा असां हुनखे मोट ॾिनीसीं। ठीकु आहे। गुलाब, हिकु भेरो ॿीहर ॿुधाइजो त असुल मामिलो छा हो जंहिंजे करे पुलिस जेका आहे उन चढ़ाई कई ऐं आसिफ़ जे बदिले पुलिस जेका आहे इन नींगर कामरान खे गिरफ़्तार करे वई हुई? कुरशेद पीरज़ादे जी चोरी थी। उन छोकिरे असांखे घुराइनि। हिकिड़ो चालान कराए छॾियो पार्टी बाज़ीअ चकर ॿिए खे पोइ हिननि जंहिंमें हिरासत गुज़ारे वियो। ठीकु आहे। गुलाब, अव्हां होल्ड ते ई रहो, लाइन ते ई रहिजो। SHO एयरपोर्ट थाणो
जेके आहिनि हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते आहिनि लियाकत खजर साहब। लियाकत खजर साहब, मामिलो छा आहे जेको नींगर कामरान फोत थी वियो आहे? पुलिस पारां कार्रवाई कई हुई, जंहिंखां पोइ ज़ख़्मी हालत में नींगर खे पुलिस छॾे ॾिनो हुयो। असुल मामिलो छा आहे? न ॿुधो आहे, असां मसूद छोकिरे जे मामे जो पुटु आहे, उहो चोरी में FIR हुई, उन ते गुनाह नंबर 26, उन खे असां रेट करे पकड़ियोसीं। उहा गाॾी बि जेन्युइन मिली वई ऐं पिस्तल बि क्राइम नंबर 26-27 में असां उहो चालान कयो आहे। उन जो इहो रिएक्शन आहे। बाक़ी असां कोई छोकिरो न ॿधो आहे। अलाह ॾिसे थो इहो हल्फिया बयान। ऐं हाणे कलाक खनि थींदो मुनो आऊं उते वियो आहियां, इहो भाऊ गुलाब बि वेठो हुयो, छोकिरे जो पीउ बि वेठो हुयो, उते दुआ घुरी आहे, फातह कई आहे, उते थधो पीआरियो आहे, अधु कलाकु वेठा आहियूं। पोइ हाणे विच वारनि खे मीडिया खे खणी आयो, उगतो सुगतो ॻाल्हायो। असली ॻाल्हि इहा आहे, इन जो रिएक्शन आहे। अच्छा, हिकु भेरो ॿीहर ॿुधाइजो लियाकत, कहिड़े मामले जो इहो रिएक्शन आहे? कहिड़े जवाबदार खे अव्हां गिरफ़्तार कयो? उन ते कहिड़ो केस दाख़िल थियल हो? सर, खुर्शीद अहमद पीरज़ादे जी FIR हुई, उन में गुनाह नंबर 26, जेका चोरी जी मोटरसाइकिल हुनजे बंगले मां चोरी थी वई, उहा 2021 मॉडल CD 70, उहा FIR हुई। असां जवाबदार खे रेट करे इतला ते उन खे असां अरेस्ट कयोसीं, जंहिंमें TT पिस्तल बि निकितो ऐं जेन्युइन गाॾी बि निकिती। उन ते गुनाह नंबर 27 13 ॾींहं दाख़िल करे असां जेल मोकिलियो आहे। बाक़ी बि अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। ऐं तॾहिं ते बि वियो हुउमि, उन्हनि ते फातह बि कई आहे। हाणे उथी आयो आहियां, भाऊ गुलाब बि हुयो, उन जो वाल साहब हुयो, कुझु अज़ीज़ ॿिया बि वेठा हुया। मूं इहा ॻाल्हि बि कढी उन्हनि सां, बाबा मीडिया ते हीअ ॻाल्हि हले थी। उन्हनि चयो सही न, असां ज़ुल्म न कंदासीं कंहिंसां, छोकिरो असांजो बीमार हो। असांखे मीडिया वारा ॾाढो चवनि था, अचो रोड बंदि कयो, लाश खणी अचो। लाश बाश त दफ़न कराए आया आहिनि। जे अॻु में हिननि का बि कंहिंखे दांह ॾिनी आहे त पुलिस असांखे तंग थी करे या माण्हू ॿधो आहे या ज़ख़्मी कयो आहे। ठीकु आहे लियाकत खजर साहब, इहो अव्हांखे कंहिं चयो त मीडिया वारा चवनि पिया लाश जेको आहे नींगर जो खणी करे रोड बंदि कयो ऐं एहतिजाज कयो? मालिक चवनि पिया सर, मालिक उते चवनि पिया त मीडिया वारा आया, बयान ॾियो, ही कयो ही कयो, या ॿिया विच वारा जीअं माण्हू थींदा आहिनि अंगुली। ठीकु आहे लियाकत साहब, असुल जवाबदार कहिड़ो आहे जंहिंखे अव्हां गिरफ़्तार बि कयो आहे, चालान करे छॾियो आहे? मामे जो पुटु आहे, जो मसूद नालो आहे, मसूद। उनजो मसूद नालो आहे। ठीकु आहे, अव्हां टेलीफोन लाइन ते ई रहो। गुलाब, अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया SHO साहब जी? कूड़ो पिस्तल लाइ कुर्शद टकराव आहे, ज़मीनुनि ते जेड़ो आहे, ॿुधिव जी? असांजे ज़मीनुनि ते कुर्शद साहब जेको आहे सो असांजो जॾहिं बाबा गिराबाद कई आहे, हू ॾाढो पेशेवर आहे, ॿुधिव? SHO साहब त चवे थो त उहो हिन वक़्तु उज़ुर ख़्वाही जे लाइ जॾहिं अव्हांजे तॾे ते हिते पहुतो आहे नींगर जे, तव्हां हुनखे थधो पीआरियो आहे, हुनजी ख़िदमत चाकरी कई आहे? हा कई आहे, असांजो तॾो आहे, कई अथऊं। ऐं असुल जेको जवाबदार पुलिस गिरफ़्तार कयो आहे उन बाबति छा चवंदो अव्हां? उहो कूड़ो केस आहे, जंहिंमें उहो फिराती बि कोन्हे, का शइ कोन्हे, हथ ॾांहुं माण्हू बीहारे जंहिंसां ते माना एफआईआर थो कराए, जंहिंमें असांजो सियासी चकर आहे। ठीक है गुलाब अमा टेलीफोन लाइन ते लाका साहब अमा गाल बोल बुधी गुलाब जी बिल्कुल गुलाब भी दोस्त भा माण्हू आहे असांजो पुछा कयोसि हींअर आयुसि खुर्शीद साहब जिन नाले चए थो ज़मीन सां असांजो छा चक्कर आहे बाबा ज़मीन सां असांजो कोई वास्तो हिननि जो न आहे कोई इशू न आहे वाकई जेन्युइन गाॾी जेका एफआईआर में आहे उहा गाॾी बि रिकवर थी आहे उहो माण्हू जेल वियो आहे हाणे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त हिननि कंहिंखे दांह को रोड ब्लॉक को कंहिंखे का शिकवा का मीडिया ते का 15 ॾींहं थिया आहिनि का ॻाल्हि कई आहे त पुलिस असां सां हे मसइलो खजर साहब गुलाब त हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं चयो पियो त इहो मोटरसाइकिल चोरीअ वारो मामिलो कूड़ो आहे पिस्तल जंहिंजी ॻाल्हि अव्हां कयो पिया बरामद थियो आहे उहो बि कूड़ो आहे वो इंजीनियर आहे वो करोड़पति माण्हू आहे ख़ानदानी ज़मीनदार आहे गुलाब भी असांजो भाउ आहे वो पेट्रोल पंपनि जो मालिक आहे हुन सां नाजाइज़ी थी पोइ या एफआईआर थी पोइ नामिनेट उन जे करे सर जेको आहे सो असां उहो छोकिरो ॿधो होसीं
जेको चालान करे जेल मोकिले छॾियो आहे। नींगर कामरान खे अवां गिरफ़्तारी न कयो ईअं पिया चओ? न न न न न। पोइ अवां सां मनसूब इहो इहा ॻाल्हि कीअं साम्हूं आई? तव्हां चओ त नींगर कामरान जेको आहे उनखे आसे बि चकर हो, असर हो, जंहिंजे करे इहो फोत थियो आहे नींगर? सर ही पाण चवनि था, हिते रल मिल न, पाण चवनि था जेको सुबुह लाकू ॻाल्हियूं ॿुधूं था, पीर ॾे बि खणी विया राणीपुर वारे जे इलाइक़ा ॾे, अस्पताल बि दाख़िल कयो छोकिरे खे। पाण चवनि था त को कोको लॻो अलाए को कंडो पेर में, को पॉइज़न थी वियो, दिमाग़ ते चढ़ी वियो, 8-10 ॾींहं छोकिरो इलाज जे ज़ेर इलाज हुयो। सो हाणे हू जेको चवनि चई सघनि था, बाक़ी असुल ॻाल्हि इहा आहे। अच्छा, नींगर जा वारिस जेके आहिनि हिन वक़्तु बि लाइन ते आहिनि, ॿुधो पिया उन्हनि जी ॻाल्हि ॿोल बि, उहे चवनि था त नींगर खे सुबुह जो पुलिस गिरफ़्तार कयो ऐं राति जो 50,000 रुपया रिश्वत तलब कई, 40,000 में मामिलो तय थियो, 40,000 रुपया वठी करे तव्हां नींगर खे छॾियो? कोई बि न, कुझु बि न सर, कुझु बि न, कुझु बि न। अव्हां या अव्हां जेके ॿिए अमलदार रिश्वत वरिती हुजे SHO साहब? सर SHO मां आहियां, जेकॾहिं ॿियो अमलदार कुझु बि मूवमेंट कंदो त मूंखे त ख़बर पवंदी न सर। ऐं अव्हां चओ पिया तव्हां नींगर कामरान खे गिरफ़्तार ई न कयो? जी जी। पोइ हुन जा वारिस जेके आहिनि इहे हिन गुलाब अव्हां लाइन ते मौजूदु आहियो? हा साईं मौजूदु आहियूं। मूंखे शायदि आहिनि साईं, जेको पैसा ॾिना उहे बि शायदि आहिनि। केरु शायदि आहे? केरु वियो नींगर खे छॾाइण जे लाइ जे पैसा ॾिना गुलाब? साईं इहो इक़बाल जुड़े जो आहे हिकिड़ो। जी। हा, ॿियो मां पंहिंजो पाण आहियां। ठीकु आहे। लियाकत खजर साहब ॿुधो पिया अव्हां? गुलाब चवे पियो त हिकु गुलाब ऐं ॿियो इक़बाल आहे जुड़े जो, जेके गॾिजी आया हुआ ऐं उन्हनि 40,000 रुपया अव्हांखे रिश्वत बि ॾिनी, उन खां पोइ अव्हां नींगर खे आज़ादु कयो। अरे उहो ॿियो मैटर आहे, जेको हिननि जो रिश्तेदार आहे जेको ज़मानत कराया हुआ, हिननि चयो गाॾी भरे ॾींदासीं या गाॾी जी रक़म ॾींदासीं, जेका ॿी गाॾी हिननि फुर कई, हे उहा ॻाल्हि करे थो, बाक़ी अहिड़ी ॿी ॻाल्हि न आहे सर। मतिलबु त ठीकु आहे। ॿियो जेकॾहिं मामिलो बि आहे उन में बि नींगर कामरान अव्हां वटि गिरफ़्तार थियल हो ऐं उनखे आज़ादु करण जे एवज़ तव्हां 40,000 रुपया वरिता? न न न सर न। ऐं गाॾीअ जे बदिले में जीअं ॻाल्हि कयो पिया त उहा मोटरसाइकिल ॿियो मसइलो आहे सर, उहो ॿियो मसइलो आहे, उहो ॿियो मसइलो आहे। ॿिए मसइले में नींगर कामरान मुलविस हो? ठीकु आहे। अच्छा, हीउ जेको ॿियो मसइलो हो इन बाबति ॿुधाइजो। ॿियो मसइलो जेको अव्हां चओ पिया मोटरसाइकिल चोरीअ वारो हुयो, उन में अव्हां भला 40,000 रुपया वरिता गुलाब खां ऐं इक़बाल जुड़े जो खां? करे उॾे पाण फ़ैसिलो करे क़ुर पाक खणी विया आहिनि, उन दौर ॾे जेको फ़रियादी आहे उन्हनि जी ॿी ॻाॾी वई, उन्हनि जो मसइलो आहे, असांखे का ख़बर न आहे इन मसइले जी। ठीकु आहे सर? ठीकु आहे। लियाकत खजर, महिरबानी अव्हांजी टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। ऐं गुलाब अबड़ो, अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां बि पूरी जेका सूरत हाल आहे उन बाबति टाइम न्यूज़ खे ॿुधायो आहे। कोशिशि कंदासीं त पुलिस जी आला अथॉरिटीज़ सां बि इन मामले ते ॻाल्हि ॿोल करे सघूं। SHO लियाकत खजर जी नाज़रीन ॻाल्हि ॿोल अव्हां ॿुधी। जॾहिं गुलाब उन्हनि जे साम्हूं इहो चयो त उन्हनि 40,000 रुपया रिश्वत वरिती, उन खां पोइ उन नींगर खे छॾियो कामरान खे, त उन ते SHO लियाकत खजर वरी पंहिंजो मौक़िफ़ तब्दील कयो ऐं हुनजो चवणु हो त उहो ॿियो मामिलो आहे गाॾी चोरी जो। मोटरसाइकिल चोरीअ जे एवज़े में 40,000 रुपया जेके आहिनि उहे नींगर कामरान जे वारिसनि खां वरिता विया ऐं SHO जो चवणु हो त उहे मोटरसाइकिल भरे ॾियण जे करे वारिसनि वटि फ़ैसिलो थियो, जंहिंखां पोइ उहे 40,000 रुपया वरिता विया। इन समूरे मामले जो गवर्नर सिंध इमरान इस्माइल नोटिस वरितो आहे ऐं DIG लाड़काणो खां इन वाक़े जी रिपोर्ट बि तलब कई आहे। गवर्नर सिंध इंतिहाई अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त SHO पारां नींगर जी आज़ादी एवज़ 40,000 रुपया रिश्वत वठण वारो जेको अमल आहे इन जी बि जांच कई वञे ऐं SHO समेत ॿिया जेके अमलदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बरुनि जो सिलसिलो ते वधायूं था।